इंतज़ार जूं घड़ियूं पूरियूं थियूं। सिंधी संगत तरफ़ां 9th इंटरनेशनल सिंधी नर्सरी राइम्स जी कॉम्पिटिशन शुरू थी रही आहे। तंहिं करियो तयारी। 15 जुलाई खां वठी 15 ऑगस्ट जे अंदरि मोकिलियो बैत ॿुधाईंदे पंहिंजो वीडियो। 3 सालनि खां 8 सालनि जे उमिरि जा ॿार, खटो इनाम 40, 20 कंप्यूटर टैबलेट्स ऐं 20 स्मार्ट वॉचिस। इन खां सवाइ तव्हां सभिनी जा वीडियोज़ पवंदा असांजे YouTube चैनल सिंधी संगत किड्स में ऐं तव्हांखे मिलंदा पार्टिसिपेशन सर्टिफिकेट। अॼु ई करियो तयारी। हिननि 4 बैतनि मां को बि हिकिड़ो बैत सिलेक्ट कयो ऐं यादि करियो। सॼो यादि करे एक्शन चवंदे पंहिंजो वीडियो ठाहियो ऐं मोकिलियो असांखे। खटो इनाम। वधायो सिंधियत खे।